जैसा कि इस वक्त हम मौजूद हैं 7 प्रेस क्लब पर, जहां पर 7 तहसील के यूनियन काउंसिल झांगारा के रिंद बिरादरी की जानिब से इस वक्त जो है बासर रिंद बिरादरी के लोगों पर जो है ज़रई ज़मीन पर कब्जे का इल्ज़ाम लगाते हुए यहां पर एहतजाज किया गया है। इसी हवाले से यहां पर मौजूद इन मुजाहिरीन से भी बातचीत करेंगे। अतः छा मसलो आहे? सर मसलो आहे असांजा ॿिनि ॾाॾनि जा ज़मीनूं आहिनि, असां काहींदड़ आहियूं। असांजा बनियूं हींअर ट्रैक्टरनि वारनि खे उन्हनि खे मञाए करे असांजा बनियूं गैराबाद कया अथनि। असांजा ॿिज इहो सर असांजा माइट ने अली नवाज़ अली दोस्त, मीर दोस्त, यूसुफ, गुलाब ऐं मोहम्मद बश्क, लाल बश्क। घणा एकड़ ज़मीन? अली मुराद साईं बनी असांजो आहे इहो माना तक़रीबन इहो 25 एकड़ खण आहे, उहे असांजा गैराबाद पियल आहिनि। असां हर शइ खे ॾिनो आहे, त बि असांखे असां विया आहियूं 2-3 चकर पुलिस ॾे, असां लाइ कुझु बि न कयईं। असां वञूं था असांखे चए थो तव्हां ईअं कयो, अधु पैसा तव्हां भरियो, अधु पैसा उहो भरियो, पोइ मां तव्हांखे माना इहो FIR करे ॾियां। 2 चकर विया आहियूं, 2 चकरनि में असांखे इहो सिकंदर इहा ई जवाबु ॾिनी। कंहिं चङे मुड़ुस ॾिना? बिल्कुलु साईं, चङनि मुड़ुसनि जो बि फ़ैसिला थी विया आहिनि। राज्यनि खे ख़बर आहे, क़ौमनि खे ख़बर आहे, उन्हनि मुल्कनि जा भाई वारनि खे ख़बर आहे। असां सां नाइंसाफ़ी आहे, असां सां ज़ुल्म आहे, ज़ाती ज़ुल्म आहे। ॿुधी न, का बि ॻाल्हि न आहे, असां सां निजो ज़ुल्म आहे। असांजा बच्चा ऐं पुलिस मोकिलीनि था, हर असांजा बच्चा ॾेजारिया अथनि, राति खां वठी उहे इस्पतालनि में बेहोश पियल आहिनि। बिल्कुलु वो असीं 3 घर हो 100 घर जो आहे, विढ़ण लाइ माना ड्रोड़ी था थियनि। पुलिस बि असां ते ड्रोड़ी थो अचे, बनियूं बि असांजा ॾाढियूं आहिनि। हुकूमत महिरबानी थिए असांजो अदालत करे इंसाफ़ असांजो थिए, हक़ थिए, हुननि खे गिरफ़्तार करे असांखे रुलाए ॿचिड़े वारनि खे दरपदर था कनि। झांगारनि में कल्ह बि असांजा बच्चा ड्रोड़ायूं, कल्ह पुलिस चढ़ी मोबाइल उते आयो ॻोठ सोनपट्टी, उते असांजा बच्चा दरपदर कयूं। जी, जैसा कि यहाँ पर मौजूद आपने मुजाहिरीन की बातें सुनी, उनका कहना है कि हमारी रिंद बिरादरी के कुछ लोग जो हैं वो हमारी ज़रई ज़मीनों पर जो है मुबीना तौर पर पुलिस के जो है मदद से कब्ज़ा करके बैठे हुए हैं, और वो हमें जो है डराते हैं, हिरासा करते हैं और धमकाते हैं, और जिससे हमारे बच्चे भी जो हैं बहुत परेशान हैं। हम निगरान वज़ीर आला सिंध और अला-हुकाम से मुतालबा करते हैं कि फिलफौर हमारा नोटिस लेकर हमें इंसाफ और तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाए। कैमरामैन टीम कैमरा माजिद अली कुरैशी, वश न्यूज़ 7 शरीफ।